सेवण में सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट के ट्रामा सेंटर में बाहि लगी वही है, जे सबब मरीजन के बाहर कढियो वियो है। इन हवाले से अपडेट वठूं था के बर्डी का के छा वधीक अपडेट है। जी बिल्कुल जी सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में एमरजेंसी वार्ड में जिते समय मरीज दाखिल होया अचानक सर्किट में जेका सा बाहि लगी हुई जैमें मरीजन में थिरथलो मची वियो काफ़ी जैसे मरीज जेके चाक चंग मला भजी बाहर निकता जॾहिं त उन बर वक्त ही काफ़ी जेके सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जा मुलाजिम सिक्योरिटी गार्ड जेके मरीज दाखिल उन्हनि खे हंगामी बुनियादनि ते ॿाहिरि कढे वियो। अहिड़ो जानी नुक़सान को बि न थियो पर जेका एमरजेंसी वार्ड में जेके तिबी इमदाद जूं जेके सहूलियतूं मशीनरी हुई उहा सभु जे सभु सड़ी रख थी विया आहिनि। जॾहिं तव्हां ॿुधायो त सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जो डायरेक्टर मोइन सिद्दीकी समेत समूरो अमलो मौजूदु हो। उन्हनि ॿुधायो त को बि जानी नुक़सान न थियो आहे ऐं जेके मशीनरी जेका एमरजेंसी में मौजूदु हुई आहे मुकमल तौर सड़ी रख थी वई। तव्हां ॿुधायो त म्यूनिसिपल इंतज़ामिया जे हंगामी बुनियादनि ते जेके फायर ब्रिगेड पहुची हुयूं जंहिं ते बाहि ते कंट्रोल अची वियो आहे। जेका मशीनरी आहे उहा मुकमल सड़ी आहे पर जानी नुक़सान को बि न थियो आहे। उन ते जेका बाहि आहे उन ते हिन वक़्तु ज़ाब्तो अची चुको आहे। जी के मेहरबानी।